अलॻि मुंहिंजे यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैसार साथियों मुख़्तलिफ़ वक़्तनि ते किताब तारीफ़ कंदो ॾींदो थो रहां रोज़ु ॾींदो थो रहां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते न पर रोज़ानी मुंहिंजा जेके आहे सो तव्हां बायोडेटा खोलींदव जेको वेंदव त यूट्यूब ते बायोडेटा ॾिसंदव उन में डेली जे हिसाब सां मुंहिंजा वीडियो अपलोड थींदा आहिनि पोइ मुख़्तलिफ़ मौज़ू हुजनि उहो कहाणी हुजे नावल हुजे तर्जुमो हुजे सियासत हुजे तारीख़ हुजे या सिंध जी तारीख़ जे हवाले हुजनि फ़लसफ़ो हुजे साइंस हुजे मुख़्तलिफ़ किताब जा अॼु वरी ही शाह लतीफ़ भिटाई जी शाइरीअ ते ॿ किताब आहिनि ॿई सुठा लेखक सुठो जंहिंजो न हिकिड़ो त जंहिंजो तालुक़ु ॿलड़ी जी सां ॿलड़ी जे नाले खणंदा रुॻो भिटाई यादि थो अचे साईं मीर मोहम्मद पीरज़ादो अनवर पीरज़ादो सतार पीरज़ादो मुहब पीरज़ादो या अहिड़ा ॿिया जेके आहिनि सो सर्वेज पीरज़ादो ॿिया के असांजा खोड़ अनवर निंगड़ाई आहे या जेको आहे सो ॿिया अहिड़ा साथी जेके मां नाला हिन महिल त कोन था अचनि साम्हूं पर अनवर पीरज़ादो ऐं साईं मीर मोहम्मद साईं सतार पीरज़ादो इन्हनि जो भिटाई ते ॾाढो सुठो कमु आहे ॿियो आहे प्रोफेसर अमीना खमीसाणी खे मूं अॻु में पढ़ियो आहे सुठो प्रोफेसर अमीना कुरैशी लिखिया आहिनि पर भिटाई ते मां हिनखे पहिरियों दफ़ो थो पढ़ां पियो ऐं हीअ किताब ॿई मूंखे मार्केट में मिलिया आहिनि जंहिंजी ॿिन्ही खे सही ॾींदड़ हिकिड़े जो प्रोफेसर अमीना खमीसा जे किताब जो सही ॾींदड़ मुख़्तार अहमद मला आहे जॾहिं त साईं मीर मोहम्मद पीरज़ादे जो किताब जो सही ॾींदड़ मोहम्मद हनीफ़ सुमरो आहे मोहम्मद हनीफ़ सुमरो मीर मोहम्मद पीरज़ादा जा किताब छपिया आहिनि ॾाढा सुठा छपिया आहिनि ऐं सुठो कमु थिए थो पियो साथियों भिटाई जे हवाले खां पढ़णु चाहियो भिटाई सरकार जी शाइरीअ खे सम्झणु चाहियो ॿिन्ही शाइरी हिकिड़ो त आहे शाह लतीफ़ जी शाइरीअ जी मौज़ूआती अहमियत प्रोफेसर अमीना खमीसाणी जो ऐं जॾहिं त ॿियो आहे शाह लतीफ़ जी शाइरी जमालाती पस मंज़र में उन में साईं मीर मोहम्मद पीरज़ादा सम्झायो आहे ॿुधायो आहे हिकिड़ो त किताब जो टाइटल ॾाढो सुहिणो आहे हिन में थोरी टाइटल में मार आहे पर टाइटल खे छॾियूं था अचो त किताब जो थोरो तारीफ़ थी कराईंदो हलां हीअ आहे साथियों जो आहे किताब जेको आहे सो तव्हां हीअ मुख़्तलिफ़ सभु जेके सो हीअ किताब शाह लतीफ़ शाइरी जी मौज़ूआती अहमियत हीअ मिले थो पियो आहे मार्केट में इदारे खां कॉल करे तव्हां घुराए सघो था अधु क़ीमत ते भाऊ रहमत पीरज़ादो ॾाढो सुठो माण्हू बहितरीनु इंसानु ऐं रेखाऊं रसालो बि जारी करे थो पियो ऐं किताब सस्ता ॾिए थो पियो हीअ जेको आहे मुख़्तार मल्ला जी अर्पना आहे जेका आहे सो अर्पना खे असां अॻिते वधाईंदे हीअ जेको आहे सो पब्लिशर नोट पढ़ंदासीं ऐं ॿियो हिम्मत कशदी शरफ़ुनिसा चन्ना मुंहिंजी प्यारी उस्ताद जेको सुन आहे छा भई अहम मौज़ू जेके जिते मां तारीफ़ कराईंदुसि शाह लतीफ़ भिटाई ज़िंदगी जो आवाज़ शाह लतीफ़ जी शाइरी जी मौज़ूआती अहमियत शाह लतीफ़ जी शाइरी जो समाजी असर शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी में रूहानियत शाह जी शाइरी में ईसार जो तसवुर शाह जी शाइरी में औरत जो तसवुर शाह जी शाइरी में केयर मुआरनि जी अणत केयर मायरनि जी शाह जी शाइरी में रूमानी अंसर शाह लतीफ़ जी अंग्रेज़ी रूमानी शाइर तकाबल या ॿिया शाह जी मुआरवी सुरमारी जी हक़ीक़त सुरमारी जूं टे तमसीनूं सुर सामूंडी में समायल फ़लसफ़ो भरो हिन बंभोर आरियाणी उजारो शाह लतीफ़ भिटाई सिंधी ॿोली जो अॾींदड़ बाक़ी हिन सां मुंहिंजो इख़्तिलाफ़ु आहे त हिन में तव्हां हीअ शयूं न ॼणु घुरिजंदा भली छा बि हुजे जेको आहे सो सही ॾींदड़ मुख़्तियार साहिबु हीअ तव्हां हीअ शयूं न ॼणु घुरिजंदा इंटरव्यू आहे इहो ॾियणु घुरिजे प्रोफेसर अमीना खमीसाणी जो इहे जेके सो इंटरव्यू बाक़ी हिकिड़ा ॿिया ॿ जेके आहिनि सो हिननि खे न ॼणु घुरिजंदा पर तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां किताब जा सही ॾींदड़ आहियो साथियों पब्लिशर जो नोट पढ़ंदुसि बाक़ी ॿिया त वॾा आहिनि जेके सो उहे मां नथो पढ़ी सघां मैडम अमीना खमीसाणी जो हीअ हूअं त शाह लतीफ़ जे हवाले सां रिसाले जो तर्जुमो अहम हैसियत रखे थो पर हीअ सिंधी में संद मज़मूननि में कॾहिं कॾहिं किताब पक सां हिकु अलॻि अहमियत जो हामिल उन करे विया त मैडम अमीना खमीसाणी शाह मतलबु कमु विखिरल हुयो जेको हिकु कम जा हिकु आहे उनखे हिकु हंधि सहिड़े मुताले हेठां आंदो वियो आहे त जीअं मैडम अमीना खमीसाणी जो हीअ कमु पंहिंजी माउ ॿोली पढ़ी पर खे हीअं सां हंडाए सघिजे ख़ासि तौरु भिटाई जे सुरनि में औरत जी अहमियत बाबति मैडम अमीना खमीसाणी जो कमु अहम आहे हिन मारवी ते टे अलॻि मज़मून लिखिया आहिनि जेके हिन किताब में शामिलु आहिनि मुख़्तार मल्ला सिंधी अदब में हिकु अहम नाव आहे जेको खमीसा पंहिंजी ॿोली अदब में तारीख़ कमु करे रहियो आहे साथियों शाह लतीफ़ भिटाई 20 सदी अदब छा नज़र अचे थो वॾे लेखक दानिश शाह लतीफ़ पंहिंजी अलॻि राय रखे थो ट्रम्प सोली जेम्स रोचंद मुलचंद गोलपुशानी डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊदपुर कल्याणवाणी जेठमल परशुराम गुलाम अलामा आया काज़ी डॉक्टर बलोच
इल्सा कादिर शेख हयात इब्राहिम जो रसूल बख्शपल जो आगा सलीम ताज जो डॉक्टर फहमीदा हुसैन मेमन डॉक्टर तनीर अब्बासी डॉक्टर अब्दुल गफ्फार सुमरो मीर मोहम्मद पीरजादो अनवर पीरजादो डॉक्टर शाह नवाज सोटर अस्ता लिगायक डॉक्टर शेर मेहरानी त सवे सिंधी लेखक दानिश शाह लतीफ़ किताब मकाला ऐं मज़मून हुजनि पर पोइ बि शाह लतीफ़ अहिड़ो हमाकी शाइर आहे त हुनखे बाबति जेतिरो घणो लिखियो वियो आहे एतिरो घटि लिखियो वियो आहे। शाह लतीफ़ त अञा घणो लिखी सघे थो। शाहबाज़ जेतिरी जदीद सिंधी शाइरी जी तनक़ीदी मयार ते नई शेर जी पिणु शदीद ज़रूरत आहे। साथियो हीउ जेको आहे सो रहमत पीरजाद पब्लिशर जो नोट हुयो तव्हां ॾाढो पेश कयो। बाक़ी हीअ जेके आहिनि सो किताब जा मौज़ू वग़ैरह आहिनि तव्हां ॼाणो मां हीअ जेको आहे मैडम अमीना खमीसाणी जो जनम पाठ शरीफ़ ज़िले दादू में थियो। पाण मैट्रिक कराची सेंट जॉर्ज स्कूल 1957 BA आनर्स लाहौर जी कैडेट कॉलेज में कई कैडेट कॉलेज में जंहिंमें ज़मानपुर अमीना लिखणु शुरू ज़मान तमामु घटि सिंधी औरतुनि मैदान में अची। साथी थोरो प्रोफाइल हुयो जेको मैडम अमीना कुरैशी जो ऐं साथियो हीअ ॿियो किताबु आहे मूं पिरियां सीनी मीर मोहम्मद पीरजाद जो शाह लतीफ़ जी शाइरी जमाती पस मंज़र जंहिंजी सैर कई आहे मोहम्मद हनीफ़ सुमरो जेको सकन जो रवासी जे साईं मीर मोहम्मद पीरजाद खे जेको आहे किताबनि खे सेड़ियो आहे उन खे आंदो आहे असांजे आॾो। मुंहिंजे दड़े जी भरमा न वठंदड़ शाइर कहाणी का मज़मून निगाह नस नवीस बरख़दीब शाह लतीफ़ जी शाइरी जी दानिशानी बरख़ फ़हम रखंदड़ शख़्स जे शाहूं जे दड़े जी माण्हुनि सां नीहं जो नातो गॾे लतीफ़ जे पेतनि खे सिंध धरती जी मान जी नफ़्सियाती ऐं पस मंज़र में परोड़े दर्द ऐं जमालात खे महसूसु करे हिकु फ़लसफ़ानी मुफ़क़र अंदाज़ सां छेद ऐं तशरीह करे मज़मून जी सूरत ॾेई असां अॻियां पेश कयो आहे त जीअं असीं उन मां फ़हमीदो ऐं मुसबत लाभ हासिलु करे सघूं। उहो हिकु सभु मीर मोहम्मद पीरजाद जो न सिर्फ़ु हिकु ज़रई माहिर हो पर हिन धरती जो लतीफ़ शनाज़ फ़िलसुफ़ हो। छो त फ़लसफ़ी उहो हूंदो आहे जंहिं वटि फितरत ऐं शनि खे ज़ाहिर ख़्वाया मख़फ़ी हालतुनि कैफ़ियतुनि ऐं असरनि ॻोल्हा फ़ोला जांच जूच वणनि जी आदत पंहिंजे इल्मु दानाई जे कसोटी ते गॾिजी असरान खे सम्झण जी अकुली सघ जे अमीर मोहम्मद पीरजाद लतीफ़ जी बेतनि जी बेहक माहियत हसासियत ऐं रूह खे सम्झण लाइ सम्झाइण जी उहा सघ मौजूदु हुई। उहो माण्हू हिकु जेको हिकु ताहिया चमकंदे सयारे जी आहे सिंध जी फिज़िकली सॼंदड़ विच सकनि मां इल्मु अदब इदराक ऐं फ़हम जी रोशनी पखिड़े हिकु मंडाण मचाए वेठो आहे जंहिंजे लेखड़नि खे सिंध जे अदब दोस्त साईं मोहम्मद हनीफ़ सुम्हण सिर्फ़ु हिन सां दोस्ती हक़ न पाए पर खेसि मुई पुॼाणा ज़िंदा जावेद करे छॾियो आहे। साथियो हीअ असांजा मुंतज़र सुम्हरिया लफ़्ज़ ॾाढा ज़बरदस्त भेटा जेको जस लहणे सुठो जेको आहे भेटा। साथियो हीअ किताबु तव्हां घुराए सघो था घर वेठे बि इदारे खां राब्तो करे नंबर तव्हांखे ॾियां थो पियो अगरि घुराइण चाहियो लतीफ़ पढ़नि। बाक़ी मुंहिंजो तव्हां ते बसि ज़ोर ज़बरदस्ती न आहे। मुंहिंजो सिर्फ़ु इहो आहे त किताबु नओं मार्केट में तव्हांजा ॾाढो तारीफ़ रखणु हुयो। साथियो हीअ जेके हीअ जा नींहं पचारू सुर रप में तस्बीहुनि जी इस्तेमालु शाह लतीफ़ भिटाई जे शेर जी जोड़जक जो अनोखो अंदाज़ शाह जी शाइरी में मुशाइरे जी तेज़ी मुमल जे राणे सां पाण पढ़ण जी शिदत शाह लतीफ़ जी शाइरी में जमालियात शाह लतीफ़ जी शाइरी में बयानु कयल किरदारनि जो पंहिंजे मुख्य मक़सद सां लाॻापो शाह लतीफ़ बाबति रिसाले खे ख़त। साथियो हीअ जेके सो भिटाई जे हवाले खां किताबनि जो तारीफ़ किताबनि जा मौज़ू तव्हांजा आॾो रखिया मूं। अगरि किताब सुठा लॻनि त वठी सघो था। इदारे जा नंबर बि न आहिनि। वीडियो खे लाइक करण जो अर्ज़ु ऐं चैनल खे सब्सक्राइब करण जो अर्ज़ु कजे थो। थैंक्यू साथी।